अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिन मिन हमइम मस्नून वल जान्न ख़लक़नाहु मिन क़ब्लु मिन नारिस समूम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जा अणगणिया एहसान जे करीम रब असांखे हिन भलारी महफ़िल में हाज़री जी सआदत नसीब कई। हिन सुहिणी महफ़िल सजाइण ते तहरीक अंसारुल मुस्लिमीन दादू ज़िले वारनि जमी उहदेदारन कारकुनन मिंबरन के आउं दिल जी गहरायुनि सां मुबारक पेश कयां थो। अल्लाह करीम तवां के शाद ऐं आबाद कंदो। अल्लाह साईं जो तवां ते लख रहमतूं हूंदियूं जो तवां सुहिणे हबीब जे दीन जे लाइ जा खोड़ ऐं मेहनत करे रहिया आहियो। यकीनन अल्लाह ताला तव्हांजी कोशिशुनि खे रंग लाईंदो, लातो आहे ऐं अञा मज़ीद रंग लॻंदो। अॼोकी हिन महफ़िल जो उनवान जीअं तव्हांखे मालूम आहे, इंसान ऐं शैतान। ॾाढो अहम मौज़ू आहे जेको असांजे ज़िंदगी सां लाॻापियल आहे। इंसान अल्लाह जे कुदरतुनि जो मज़हर आहे, अल्लाह जे रहमतुनि जो, अल्लाह जे अताउनि ऐं सखाउनि जो, अल्लाह जे मेहर ऐं मुरवत जो मज़हर इंसान आहे। अल्लाह जे ॾमर ऐं कहर, ग़ज़ब ऐं लानत जो हक़दार ऐं मुस्तहिक शैतान आहे। जेतिरी इंसान जी तारीख़ पुराणी आहे, उन खां अञा बि पुराणी तारीख़ शैतान जी आहे। अल्लाह जे मखलूक जे अंदर जीअं मारूफ आहे त 18,000 मखलूक आहे, पर हकीकत इहा है त मखलूक जो तादाद अल्लाह पाण जाने, इंसान जे गाणे टे खां ॻाल्हि मथे आहे। इन सारी मखलूकात जे अंदर जंहिंमें आसमान अची विया, सिज चंड अर्श कुर्सियूं फलक वण टिण बूटा जानवर शींहं चीता चौपाया, जमीन में हलण वारा, समुंडनि में रहण वारा, ये जेकी भी मखलूक आ,
इन सारी मखलूक जे अंदर अहम तरीन मखलूक रब जी इंसान। इंसान जे मुकाबले में इंसान जी आजमाइश परखा जे लाए अल्लाह ताला शैतान के पैदा किया। सच्चे ऐं कूड़े, खोटे ऐं खरे, मोमिन ऐं मुनाफिक जो फर्क तॾहिं ज़ाहिर थींदो आहे जॾहिं इंसान जे मुकाबले में शैतान ईंदो आहे। ईअं त हर को दावा करे त मां जन्नती आहियां, हर को चवे त मां हक़ ऐं सच ते आहियां, पर अॻियों बि को दिलावर पहलवान को मुकाबले में हुजे, मल मार त मर्दनगी जी ख़बर पए। जेकॾहिं दादू जे चौंक ते बीही तू ऐलान करी त मां पहलवान आहियां, बहादुर आहियां, मल्लो आहियां, मलाखड़ो ॼाणंदो आहियां, पर अञा तू कंहिंसां मुकाबलो कयो ई कोन्हे त तुंहिंजे बहादुरी जी ख़बर कीअं पवंदी? जी जेसी ताईं मुकाबलो न थींदो तेसी ताईं ख़बर न पवंदी त तो में केतिरी ताक़त आहे, तो में केतिरी कुवत आहे, तू केतिरो मल ॼाणी थो, केतिरा गुर तोखे ॾांहें अचनि था। तेसी ताईं तुंहिंजे बहादुरी जी ख़बर न पवंदी जेसी ताईं साम्हूं को मुकाबले में न ईंदो। मोमिन जे मुकाबले जे लाइ, मुस्लिम जे मुकाबले जे लाइ, उन जे ईमान जी परख ऐं परूड़ जे लाइ अल्लाह ताला जल शानो इब्लीस ऐं शैतान खे पैदा कयो। हाणे ख़बर पवंदी त सच्चा कहिड़ा आहिनि, कूड़ा कहिड़ा आहिनि। अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज मूं पढ़िया आहिनि, जरा तवज्जो चाहींदुसि। मौज़ू जो नालो ॿुधी हर को खिली पियो वेहे, पुछनि पिया त यार ही जी रात है शैतान जो तज़किरो। अज कन खोले ऐं दिल के हाजिर करे बुध त इंसान चाहे, शैतान चाहे, ऐं हक चाहे, बातिल चाहे, सच चाहे, कूड़ चाहे, जन्नत चाहे, जहन्नम चाहे। रब्बे कायनात फरमायो वलक़द खलकनल इंसान मिन सलसालिन मिन हमइम मसनून। ऐं बेशक असां इंसान खे खलकियोसीं, इंसान खे पैदा कयोसीं चीकी मिट्टीअ मंझां, वॼंदड़ मिट्टीअ मंझां, जेका पहिरीं सड़ियल कारो थियल गारो हुई। उन मिट्टीअ मंझां जंहिंजूं मिट्टी जूं ख़सलतूं अल्लाह तो बयान फरमाए त उहा वॼंदड़ मिट्टी बाहे, उहा चीकी मिट्टी बाहे, ऐं उहा सड़ियल कारे गारे मिसल बि आहे। उन जा मुख़्तलिफ़ मदारिज उन मिट्टी जा हुया। उन मिट्टीअ मंझां असां इंसान खे पैदा कयो। वल जान खलकनाहु मिन क़ब्लु मिन नारिस समूम। ऐं जिन्नन खे, शयातीन खे इंसानन खां असां अॻु पैदा कयोसीं। कीअं? छमा अल्लाह तो फरमाए मिन नारिस समूम, उहा बाहि जेका बिना दूहें जी तिखी साड़ींदड़ शोले वांगुर जलाईंदड़ बाहि हुई। उन बाहि जे शोले मंझां असां शैतान खे ठाहियोसीं ऐं इंसान खे मिट्टीअ मां ठाहियोसीं। इंसान जी तख़लीक मिट्टीअ मां ऐं शैतान जी तख़लीक बाहि मां। इंसान खां शैतान अॻ में पैदा थियो। इहो अल्लाह ताला जल शानू जी इहा मखलूक अॻ में पैदा थियल हुई। इंसान खे रब बाद में पैदा कयो। कीअं पैदा कयो? जो रब्बुल आलमीन जल शानहू
जिब्रील अमीन के फरमायो त वञ ज़मीन तां मिट्टी खणी आ त मां पंहिंजो ख़लीफ़ो थो ठाहियां। ज़मीन तां वञी मिट्टी खणी आ। हज़रत जिब्रील अमीन धरती ते आयो। पो मिट्टी जेका है न उन मिट्टीअ जा जुदा वर्ण आहिनि, मिट्टीअ जा जुदा रंग आहिनि, मिट्टीअ जूं जुदा कैफ़ियतूं आहिनि। तव्हांजे दादूअ जी मिट्टी, शहर दादू जी मिट्टी ॿी आ, काछे जी मिट्टी अञा ॿी आ। आहे फर्क़ या न आहे? वरी थर ॾे हलिया वञो त उहा मिट्टी अञा ॿी आ। वरी कच्चे में अंदर वञो त उहा मिट्टी अञा ॿी आ। पाणीअ जे अंदरां मिट्टी खणो त उहा कारी आ। ऐं जेकॾहिं वारियासे जी मिट्टी खणो त बिना कलर वारी उहा हिरख जहिड़ी अछी सफेद आ। किथे कलर वारी कारी मिट्टी आ, किथे मिट्टी कड़ी आ, किथे मिट्टी मिठी आ, किथे मिट्टी जे अंदर मुंहिंजा दोस्तो काराण ऐं बूया का मिट्टी आ। जॾहिं उन ते मींहुं पवंदो आहे त उन मां सुरहाण निकिरंदी आहे। बहराड़ियुनि में कॾहिं कॾहिं मुंहिंजो वञणु थींदो आहे न, पोइ ईअं ओचितो मींहं जूं कणियूं पवंदियूं आहिनि त मिट्टीअ मज़ा हिकिड़ी बू निकिरंदी आहे, ख़ुशबू निकिरंदी आहे। हारी नारी वधीक सम्झनि था इन ॻाल्हि खे। ये मिट्टी जा जुदा जुदा वर्ण आहिनि। रब्बुल आलमीन जो हुकुम मिलियो त आदम खे थो ठाहियां। इहे जेतिरियूं बि मिट्टियूं आहिनि इन्हनि सभिनी मिट्टियुनि मां ज़रो ज़रो खणी आ। पोइ इन जेको पिनोड़ो मिट्टी जो गॾु थियो, इन में चीकी मिट्टी भी हुई, इन में वारियासी मिट्टी भी हुई, इन में कारी मिट्टी भी हुई, इन में सख्त मिट्टी वजण वारी कड़के वारी मिट्टी भी हुई, इन में नरम ऐं आली मिट्टी भी हुई। जंहिंमां असांजे बाबे आदम साईं जो वजूद ठहियो, इन मिट्टीअ जे अंदर हड़ई जुज़ा शामिल हुया। इन जे करे आदम जो जेको औलाद आ, उन मिट्टीअ जी उन में तासीर आ। के माण्हू खारा, के खट्टा, के मिठा, के कड़ा, के तिखा, के नरम, के वणंदड़, के रंग में कारा, के गोरा, के चिट्टा, के फिक्का, के कणक रंगा। ये रंग, ये तबीयतुनि जा क़िस्म, ये सब उन मिट्टीअ जी तासीर। शैइन यर्जु इला असले, हर शइ पंहिंजे असुल ॾे मोटंदी आ। चओ हर शइ पंहिंजे असुल ॾे मोटंदी आ। सिंधी में पहाको ॾींदा आहिनि त नाई पीढ़ी नानी बि छिक कंदी आ। इंसान जो असुल जंहिंखे अल्लाह जी ज़ात ख़लक़ियो, उहा हिकु मिट्टी हुई। जे मिट्टी जी सिफ़त रब फरमायो त मिन सलसालिन, उहा वजंदड़ चिकी मिट्टी हुई। मिन हमिन मसनून, ऐं उहा अॻ में कारी थियल गारे वांगुर हुई। उन मिट्टीअ मंझां मूं रब पंहिंजे आदम जो वजूद ठाहियो। रब्बुल आलमीन फरमायो, वइज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी ख़ालिकुन बशरा। ए मलाइको, मां रब ख़लक़ण वारो आहियां हिकु इंसान खे, हिकु बशर पैदा करण वारो आहियां। मिन सलसालिन मिन हमिम मसनून, उन चीकी मिट्टी, वजंदड़ मिट्टी, उन गारे वारी मिट्टी कारी मंझां मां पंहिंजे बशर आदम खे ख़लक़ण वारो आहियां। तवज्जो फरमायो, फ़इज़ा सवैतुहु, पोइ जॾहिं मां उनखे ठाहे रास कयां, उनखे सैं लिञे कयां, उनखे पूरी तरह उनजो वजूद जोड़े वठां। सवैतुहु यानी उनखे सैं लिञे कयां, बराबर कयां। उनजूं ॿई अखियूं बि ठाहियां, उनजा कन बि ठाहियां, उनजा पेर बि ठाहियां, हथ बि जोड़ियां। पर ॾिसो न, इंसान जी बनावत ऐं साख़्त अल्लाह जे कुदरत जो मज़हर आहे। जेकॾहिं न तव्हां जी टंग हिकिड़ो इंच हिकिड़ी घटि हुजे, हिकिड़ो इंच मथे हुजे ॿी, त माण्हू मंडो थी पवे, लंगड़ाए हले।
पर हिकड़े सूत जो भी फर्क ना है, टंगू बई बराबर हिक जहिड़ियूं। जेकॾहिं हिकड़ी अख वॾी हुजे ॿी अख नंढी हुजे त माण्हू चुचो ऐं चुंझो ऐं चूचो बणिजी पवे या दोडर बणिजी पवे या मुंहिंजा दोस्तो ऐब वारो बणिजी पवे। पर मुंहिंजे करीम रब कीअं अखियुनि जी साख़्त सुहिणी बनावट ठाही। सुभान अल्लाह। पंहिंजे वजूद ते जरा गौर कयो त तव्हां खे अल्लाह ताला जे कुदरतुनि जा अज़ीम शाहकार नज़र ईंदा तव्हां जे वजूद जे अंदर। मां केॾी सोचींदो आहियां त अल्लाह ताला ही अखियूं त ॾिनियूं आहिनि, पर अखियुनि जे मथां हे छा चवंदा आहियो हिनखे जी? हे भिरूं पिंपड़ियूं वरी हे अखियुनि जे मथां आहिनि। हे छा आहिनि? भिरूं आहिनि। इहे भिरूं अलाह छो ठाहिया आहिनि? हिकिड़े ॾींहुं गर्मी हुजे, गर्मी में हीअं पघर जो निकितो त इन पघर खे इन वारनि रोके वरितो। पघर खे मूं चखे ॾिठो त कड़ो हो, ज़हरीलो हुयो। मूं सोचियो त जेकॾहिं इहे वार न हुजनि हा त इहो पाणी पघर पेशानी वारो अचे अखियुनि में पवे हा, कड़ो ज़हरीलो पाणी जरासीम वारो पाणी अखियुनि में पवे हा त अखियूं बीमार थी पवनि हा। मौला तूं केॾो करीम आहीं जो इहे अॻियों बच्चा बंद ठाहे छॾियई त माने जूं अखियूं महफ़ूज़। अंग्रेज सरकार बच्चा बंद ठहरायो आ त जीअं काछे वारो पाणी सिंध खे न बोड़े, जोही खे न बोड़े, दादू खे न बोड़े, मुंहिंजे रब वरी हे बच्चा बंद ठाहिया आहिनि अखियुनि जे मथां त जीअं पघर जो पाणी बाने जे अखियुनि खे ख़राब न करे। सुभान अल्लाह। वरी अख पाणे ॼाणे पई छिंबी आहे, पाणे ॼाणे। मां हीअं गाॾी में वेठो हूंदो आहियां, ओचितो को पखी या साम्हूं ईंदो आहे, हीअं अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि। हालांकि ख़बर आहे त इहो महफ़ूज़ शीशो आहे, इहो पखी अंदरि न ईंदो, पर इहो कुदरत जो निज़ाम ठाहियल आहे। तव्हां वेठा हुजो, साम्हूं जीत अचे, पखी अचे, ज़ोरी अखियूं ॿुटिजी वेंदियूं। इहे अखियुनि जे मथां रब पर्दा दरवाज़ा ठाहिया आहिनि इन जी हिफ़ाज़त जे लाइ। तव्हांजे घर में शीशो आहे, आईनो आहे, उन आईने में थोड़ी धूड़ थींदी आहे न, घर के माई बुहारी ॾींदी आहे त उहो आईने ते धूड़ नज़र ईंदी आहे या न ईंदी आहे? हे अखियुनि जे मथां बि आईना गिलास आहिनि, शीशे वांगुरु शफ़ाफ़ आहिनि। ज़मीन जी मिट्टी धूड़ इन्हनि ते पवे त अखियूं बेनूर थी पवनि, अखियुनि जो नुक़सान थी पवे। इन जे करे रब इहे ॿई दरवाज़ा ठाहिया आहिनि, अखियूं छिंबिजनि थियूं पियूं, पाणे ॼाणे अखियुनि जी सफ़ाई थी रही। मुझे मालिक करीम जी कारीगरी आहे। माण्हू जे जिस्म में 360 हड्डियूं आहिनि। घणियूं हड्डियूं आहिनि? घणियूं हड्डियूं आहिनि? हिन आंगुर में हिते जुदा हड्डी अथई, हिते जुदा हड्डी आहे, हिन पोर जी जुदा हड्डी आहे, हिन आंगुर में बि 3 हड्डियूं आहिनि। इन तरह सां 360 जिस्म जूं हड्डियूं आहिनि, पर सभिनी हड्डियुनि खे रब खल सां ढके छॾियो आहे, का बि ज़ाहिर न आहे। सवाए 32 हॾनि जिनखे ॾंद सॼी इहे हॾा ज़ाहिर आहिनि, ॿिया सभु हॾा ढकियल आहिनि, पर ॾंदनि वारा हॾा खुलियल आहिनि। छो? जेकॾहिं इन्हनि खे चम में ढके हा त मानी कीअं चॿाड़ी हा, बोड़ कीअं खाई हा? सुभान अल्लाह। रब हे हथ ठाहिया, 4 आङिरियूं कतार में, पंजो आंगूठो वरी जुदा, आंगूठो जुदा है। छो आंगूठे के छो जुदा के? हीअं कतार में गॾु ठाहे हा न। मुंहिंजा पिरी प्यारा केॾी महिल गौर त करे ॾिस न, इहे 4 आङिरियूं तेसी ताईं पंहिंजो कमु न करे सघंदियूं जेसी ताईं आंगूठो शामिल न थींदो। तव्हां त कावड़ पायो त आंगूठो ॾेखारींदा आहियो, आंगूठो ॾेखारींदा आहियो, पर इहो आंगूठो सभिनी आङिरुनि जो चङो मुड़ुस अथव। जे आंगूठे खे इस्तेमाल न कयो, शुक्र आला सी सभिनी आंगूठो ॾिनो आहे, भला जेकॾहिं इनखे इस्तेमाल न करे मूंखे अॻठ त ॿधी ॾेखार। दादू वारा बिना आंगूठे जे अॻठ त ॿधी ॾेखार, मूंखे गिरह त भञी ॾेखार। हीअं हीअं करे हीअं भञंदे बिना आङिरुनि सां,
भजी सघंदो जैसे अंगूठो न मिलाईंदे तेसी न तुंहिंजो गिरहो खाजी सघंदो न तुंहिंजा दुनिया जा कम थी सघंदा न तुंहिंजे लिख पढ़ जो कम थी सघंदो वडेरा साहब ऑफिसर साहब ओ कलम वारा ओ उस्ताद ओ शागिर्द तुंहिंजा हड़ई कम इन अंगूठे सां था सरंजाम थियन पिया छो ही रब जी जोड़ियल जोड़ा रब जी कुदरत अल्लाह तो फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मां उहो रब आहियां जो मायरुनि जे पेटन में तव्हां जे सूरतुनि जा जोड़ मां पाण जोड़ींदो आहियां रब पाण वेही तो कुदरत जे हथन सां ठाहे कीअं ठाही केड़ी सोहणी सूरत जोड़ियई सुभान अल्लाह रुगे हे कन्नन ते गौर करी न हे कन्न तुंजा अजीब गाला कन्नन जे अंदर चम आ पर चम जे अंदर एकड़ी हड्डी आ पर हड्डियूं बियूं जेके भी जिस्म जूं हड्डियूं आहिन सख्त आहिन पर ये कन्नन वारी हड्डी वरी नरमड़ी नरमड़ी आ खबर तो छाजी करे जेकॾहिं इन में इया हडड़ी न हुजे हां त कन हीअं किरी पवना जीअं जानवरनि जा किरियल हूंदा आहिनि पोइ सुठो लॻी हा जी कन किरी पवना सुठो लॻी हा न पर इहे कननि खे इहा हडड़ी उभो कयूं बीठी आहे छाजे करे जेडी मल मां ॻाल्हायां थो मुंहिंजो आवाज़ मुंहिंजे ज़बान मां निकितो या इको साउंड जो आवाज़ निकितो इहो लहरुनि में निकिरे थो इहो लहरुनि जे सूरत में अॻिते आवाज़ वधे थो हे जेके छज ॿाहिरि निकितल आहिनि न इहो कननि सां टकराइजे थो आवाज़ हीअं टकराइजे पोइ इन में वरी वर वकड़ आहिनि कन सिधो न आहे ज़िगज़ैग आहिनि इन में अची आवाज़ टकराइजी पोइ हिकिड़ियूं लहरूं पैदा थियनि थियूं जेके अंदरि सोराख में अंदरि आवाज़ वञे थो जे हीअं कन न हुजनि न त तव्हां असां सही ॿुधी न सघूं मुंहिंजे रब इहे कन ईअं ठाहिया त किरी न पवनि इन जे करे इन्हनि में हडड़ी विधई पर हडड़ी नरम छो ठाहियईं जे सख़्त हड्डी करे हा त सुम्ही त ॾेखारी हा पोइ जे न सख्त हडो हुजे हां त सुम्ही न सघी हां रब ॾिठो त हिनखे सुम्हणो बि आहे वरी कननि जो तहफ़ुज़ बि करणो आहे इन जे करे मुंहिंजे रब या जोड़ जोड़ी तूं सुभान अल्लाह मथे जे वारनि जो रंग पंहिंजो अखियुनि जे अंदरि रंग पंहिंजो वरी अंदरि कारो रंग पंहिंजो हडन जो रंग पंहिंजो गोश्त जो रंग पंहिंजो रत जो रंग पंहिंजो वारन जो रंग पंहिंजो हर शे जो रंग पंहिंजो आ ठहियो त हिकड़े मिट्टीअ मझां या पाणी जे नुतफ़े मझां इन पाणीअ जे नुतफ़े में इहे रंग कंहिं भरिया वारन खे कारो कंहिं कयो हडन खे अछो कंहिं बणायो तिरी जो रंग जुदा जिगर जो रंग जुदा बुकिन जो रंग जुदा आंडरन जो रंग जुदा इहे रंग कंहिं भरिया हो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम अल्लाह फरमाए तो ये माई रब आहियां जेको रंग वेही भरिया सनुरीहिम आयातिना फिल आफाक हिन जहानन में मां रब ताके पंजू निशानियूं ॾेखारींदुसि जहानन में वफी अनफुसिकुम पर पंहिंजे जिस्मन में पंहिंजे जानियुनि में त ॾिसो त इते बि मुंहिंजूं निशानियूं तव्हांखे नज़र ईंदियूं वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून पंहिंजे जानियुनि में छो नथा ॾिसो निहारियो त मूं रब तव्हांखे केॾे कुदरत सां केॾे तव्हांजे जोड़ूं जोड़ियूं आहिनि तव्हांखे केॾो सुहिणी सूरत में सुहिणी सीरत में ठाहे जोड़े तयार कयो रब फरमाए थो ए मलाइको इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकते ओ नबी तू याद कर जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो ए मुंहिंजा फरिश्ताओ इन्नी खालिकुन बशरा
मां रब एक बशर के ठाहिण वारो आहियां, माण्हू जोड़ण वारो आहियां, इंसान ठाहिण वारो आहियां। जॾहिं उहो इंसान ठही वञे फइज़ा सवैतुहु, जॾहिं मां उन खे सैलिंगे कयां, अखियूं हिक जहिड़ियूं, कन हिक जहिड़ा, पेर टंगूं बाहूं जिस्म उन जो बोतो बणाए ठाहे तयार कयां, जॾहिं उन जो जिस्म जुड़ी रास कयां, वनफख्त फीह मिर रूही, पो उन आदम जे, उन माण्हूअ जे बोते जे अंदर, उन जे जिस्म जे अंदर नफख्त, उन में फूकींदुसि, फूक ॾींदुसि पंहिंजो रूह। जॾहिं आदम खे ठाहींदुसि, मिट्टीअ जो बोतो जोड़ींदुसि, पोइ उन जे जिस्म जे अंदर नफख्त, दादू वारा हेॾे ॾिसो, इहो छा कयूं, छा आहे, फूक, नफख्त, उन में फूकींदुसि मां, छा मिर रूही, मां रब पंहिंजो रूह उन में विझंदुसि। मिट्टीअ मज़ा जिस्म ठाहे जोड़े तयार करे, हॾ चम गोश्त पोस्त हर शइ जॾहिं जुड़ी तयार थी वेंदी, ए मलाइको तव्हां ॾिसजो, पोइ मां रब उन में पंहिंजो रूह फूकींदुसि। जॾहिं उन में मुंहिंजो रूह अची वञे, फ़क़ऊ लहू साजिदीन, जॾहिं उन में मुंहिंजो रूह अची वञे न, त पोइ मलाइको तव्हां सभु उन जॻहियूं सजदे में किरी पइजो, जीअं मुंहिंजो रूह पवेसि। पुट हेॾे तवजह कजो, क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि, फ़इज़ा सवैतुहु, जॾहिं मां उन खे ठाहे बराबर करे चुका, वनफख्तु फीह मिर रूही, ऐं पोइ उन में पंहिंजो रूह फूकियां, पोइ छा थिए, फ़क़ऊ, उन खां बाद में पोइ तव्हां सजदे में किरी पइजो उन जे अॻियां। जॾहिं जिस्म ठहियो सजदे जी ज़रूरत न हुई, हॾ ठहिया, गोश्त ठहियो, पोश्त ठहियो, वार ठहिया, जिस्म जुड़ियो, सजदे जी ज़रूरत न हुई। पर रब फरमायो जॾहिं इन में पंहिंजो रूह विझां, जॾहिं मुंहिंजो रूह इन में पहुचे, फ़क़ऊ, पोइ तव्हां सजदे में किरी पइजो। छो त बराबर मिट्टी जो पिनोड़ो ठहियल हुयो, बराबर उन जी सूरत शबीह, उन जी साख्त, उन जा अज्जाए तरकीबी मिट्टी हुई, पानी हुयो, बाहि हुई, या जंहिं बि जुज़न मां उन जो जिस्म ठहियो, पर जॾहिं उन में मुंहिंजो रूह अची वञे त हाणे इहो आम नाहे, इहो ख़ास आहे। ए मलाइको, हाणे इन मुंहिंजे आदम जे अॻियां फ़क़ऊ लहू साजिदीन, हाणे सजदे में किरी पइजो। इहो सजदो अबदियत, उबूदियत, बंदगी जो न हो, पर इज्जत ऐं ताज़ीम जो सजदो हुयो। छा जो सजदो हुयो? इज्जत ऐं ताज़ीम जो सजदो हुयो, त जंहिंमें अल्लाह जो रूह आयो आहे, असां इन जी इज्जत था कयूं, उन जॻह पेशानी था झुकायूं, उन जॻह सजदे में था किरी पऊं। ए मलाइको, जेॾी महिल मुंहिंजो रूह उन में पहुची वञे, तव्हां सजदे में किरी पइजो। पुट ॻाल्हि सम्झो न, इंसान जी इज्जत, इंसान जी ताज़ीम, इंसान जी तकरीम, इंसान जो मान, मकाम, दर्जो अरफ़ा ऐं आला है, एॾो आला है जो अल्लाह ताला पंहिंजे समूरनि मलाइकनि खे हुकुम कयो त ए मलाइको, मुंहिंजे आदम खे सजदो कयो। पुछो ई न, फ़क़ऊ, किरी पो सजदे में। हाणे हे आम नाहे, हिन में मुंहिंजो रूह अची वियो आहे, हिन खे सजदो कयो। सुभान अल्लाह। जेॾी महिल
हज़रत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला ठाहे दंग कयो ही तो उन्हनि को मुआहिदो वरतई या हुई तखलीक खां अॻु में जी ॻाल्हि त मां हीअं बि कंदुसि हीअं बि थींदो तव्हां हाणे हीअं कजो जॾहिं आदम ठही वियो जिस्म ठही वियो रूह भी अची वियो उनमें रूह दाखिल थी वियो पो कुरान फरमाए तो फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन सब जो सब मलाइक सजदे में किरी पिया हड़ई मलाइक सजदे में किरी पिया इल्ला इब्लीस सवाए इब्लीस जे सवाए शैतान जे अबा अन यकून सुभान अल्लाह काबिल तवज्जो गाला जेरी मल अल्लाह जो हुक्म मिलियो तो सब सजदो कयो तो सबनी सजदो कयो कुल्लुहुम अजमऊन सब जो सब सजदे में किरी पिया इल्ला इब्लीस सवाए शैतान जे अबा इनकार कयई छो इनकार कयई अबा अन यकून मा साजिदीन सजदे वारन सा सजदे करण वारन सा गडजण खां इनकार कयई बुढ़े मुड़े ध्यान कजो छाखा कुरान ये तो फरमाए तो सजदे करण खां इनकार कयई अबा अन यकून मा साजिदीन सजदे वारन सा गडजण खां इनकार कयई जेके सजदो कंदा मां इन्हनि सां न गडबुस पुट जेकी अज भी शैतान जे रस्ते ते थव न ये अल्लाह के सजदे करण वारन सां न गडबा आहिनि जेके अल्लाह सां सजदे करण वारन बानन सां नथा गडजनि समझो त ये शैतान जे रस्ते ते आहिनि पक जानो त ये इब्लीस जी वाट ते आहिनि मलाइक सब सजदे में किरी पिया पर इब्लीस सजदे वारन सा न गड्यो पो अल्लाह ताला जल्ले शानो फरमायोसे त तोखे छा थियो छो न सजदो कई छाजे करे इनकार कई चवण लगो ते मुझा मौला मुख खलकियो आ मिट्टी मझा आदम मिट्टी मां पैदा थियो आ ऐं मां बाह मां पैदा थियो आहियां इने जे करे मां आदम खां भलो आहियां मां आदम खां चंगो आहियां मां आदम खां शान में मथे आहियां रब फरमायोसि त जंहिंखे मूं इज्जत ॾिनी आहे जंहिंखे मूं शान ॾिनो आहे जंहिंखे मूं पंहिंजो ख़लीफ़ो बणायो आहे ऐं तूं उनखे सजदे करण खां इनकार थो करीं चओ सल्लल्लाहु अलैहि या इब्लीस मालक अल्लाह तकून मसाजिदीन ज़ात फरमायो ते इब्लीस तोखे यो मुनासिब न हुयो जो तू सजदे वारन सां न गॾे जंहिंखे मूं रब नवाज़ियो आ तो इनखे सजदो न कयो आ काल लम अकुन लिअस्जुद लिबशरिन चवण लगो त ए मुंहिंजा मौला मां अहिड़ो न आहियां जो उन बशर के उन माण्हूअ के सजदो कयां जंहिंखे तो
कारी मिट्टीअ मझां वॼंदड़ मिट्टीअ मझां ठाहियो आहे। ए मुंहिंजा मौला, मां इन आदम खे सजदो न कंदुसि। पुट, अल्लाह जे हुक्म खे मञण खां इनकार कयई ऐं आदम जी इज्जत ऐं ताज़ीम खे मञण खां इनकार कयई। छा खां इनकार कयई? अल्लाह जे खलीफ़े, अल्लाह जे प्यारे, रब जे नवाज़ियल हज़रत आदम खे सजदे करण खां इनकार कयई। अल्लाह जो हुक्म मिलियो, काल फखरुज मिनहा फइन्नक रजीम, मुझे जन्नत मां निकुर, आसमानन मां निकुर, तू तड़ियल आहीं, तू लानती आहीं। छाजे करे? जो तो मुझे आदम जी इज्जत न कई आ, मुझे खलीफे जो मान न सुञातो आ, मुझे प्यारे के प्यार न ॾिनो आ, मुझे नवाज़ियल के तो न सुञातो आ। दादू वारो ॻाल्हि समझण जी आ त अल्लाह जे सजदे खां न उन वक़्तु इनकार हुसि न को अॼु ई इनकार अथसि। अल्लाह खे अॼु बि मञे थो, अल्लाह खे अॼु बि सजदो करे थो, पर जे लानत पियसि ॻिचीअ में त छाजे करे? जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कयई। पुट, समझण जी ॻाल्हि आहे, ध्यानु कजो मूंॾे। अॼु बि घणा माण्हू अहिड़ा अथव जेकी अल्लाह खे त मञनि था, पर अल्लाह वारनि खे नथा मञनि। कादिर रब खे मञनि था, पर बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी खे नथा मञनि। कादिर खे मञण खां इनकार नाहे, पर अब्दुल कादिर जीलानी खे मञण खां इनकार आ। समझी वञो त ये कंहिंजे तरीक़े ते हिन। समझो था? रहमान खे मञनि था, पर उस्मान मरवंदी खे नथा मञनि। रहमान खे मञनि था, पर रहमान जे बाने खे नथा मञनि। इहो तरीक़ो इन्हनि जे वॾड़नि वारो आहे। समझो था न? रब फरमायोसि त जॾहिं मूं हिन खे इज़त ॾिनी आहे त छो नथो सजदो करी, छो नथो हिन जी इज़त करी? चवण लॻो त लम अकुन लिअस्जुद लिबशरिन, मां अहिड़ो आहियां जो हिन खे सजदो कयां जेके तो मिटीअ मां ठाहियो आहे, बशर खे सजदो कयां, मां अहिड़ो न आहियां जो हिन खे सजदो कयां। रब फरमायोसि त छो? कि मां हिन खां भलो आहियां, हिन खे तो मिटीअ मां ख़लकियो आहे, मूंखे तो बाहि मां ख़लकियो आहे, इन जे करे मां हिन खां भलो आहियां। मिटीअ खे छॾियो त हेठि किरंदी आहे, मिटीअ खे छॾियो हेठि किरंदी आहे, बाहि खे ॿारियो त मथे उथंदी आहे। हिन में वॾाई हुई, मथे उभार हुयो, मिटीअ में न्याज़ ऐं निवड़त ऐं हेठि आई। मिटीअ में न्याज़ मंदी हुई, इन जे करे उहा अल्लाह जे खिलाफत जी हक़दार बणी। ऐं हुन में नाज़ हो, गुरूर हो, वॾाई हुई, तकब्बर हुयो, पाण भाइण हुयो। इन जे करे उन जे मथां अल्लाह जी लानत ऐं फिटकार पइजी। अल्लाह ॾमिरजी पियुसि, अल्लाह कावड़जी पियो। फरमाई त तो मुंहिंजे खलीफ़े खे न मञियो आहे न, हाणे तोखे इन जो सिलो ॾियां थो। कहिड़ो? क़यामत ताईं तोते मुंहिंजी लानत वसंदी। पुट, हेॾे अॻिते जेका आयत थी अचे, मां त हैरत में आहियां। मूंखे त अजब लॻो आहे त जेॾीमहिल अल्लाह ताला फरमाए थो फखरुज मिनहा फइन्नक रजीम, निकुर जन्नत मजा निकुर, तू तड़ियल आहीं, तू मुंहिंजे रहमत खां हटियल आहीं, तोते लानत आहे। व इन अलैक लअनतु इला यौमिद्दीन, क़यामत वारे ॾींहं ताईं तोते मुंहिंजी लानत वसंदी। अल्लाह ॾमिरजी पियो, रब कावड़जी पियो, अल्लाह हुन ते लानत विधी। हाणे अहिड़े गुस्से अल्लाह जे कहर कावड़ वारे टाइम में हथ ॿधी चवण लॻो
قال رب فانذرني الى يوم يبعثون مولا मूंखे भला एतिरी मोहलत ॾे जेसिताईं क़यामत में उथारींदे न माण्हुनि खे एसिताईं मूंखे मोहलत ॾे। पुट सम्झण जी ॻाल्हि आहे, दुश्मन आहे, बेफरमान आहे, हुकुम भंजण वारो आहे, ऐं रब ओॾी महिल कावड़ में आहे, रब जो कहर ऐं जलाल जोश में आहे, ऐं उन टाइम में फरमाइश थो करे कावड़ वारे वक्त में हथ ॿधी चए थो मौला मूंखे मोहलत ॾे। रब मोहलत अथई, रब जी करीमी त ॾिसो, रब जी मेहरबानी त ॾिसो। हेड़ो दुश्मन, हेड़ो बेफरमान ऐन कावड़ जे वक्त में रब खे दरखास्त थो ॾिए, रब ओॾी महिल उनजी दरखास्त मञी। तूं असां त मदीने वारे जे दर जा गुलाम, तूं असां त हुजूर जो कलमो पढ़ण वारा आहियूं, बराबर डिंगायूं असां में बि आहिनि, कुसूर कोताहियूं असां में बि आहिनि, ॾोह डिंगायूं असां में बि आहिनि, पर मिठा जेको एॾो करीम आहे जो हेड़े दुश्मन हेड़े पलीत खे ऐन कावड़ वारे वक्त में बि उनजी दुआ इल्तिजा रद्द नथो करे। दादू वारा छा तुंहिंजी इल्तिजा रब रद्द कंदो? छा तुंहिंजी दुआ रब ठुकराईंदो? पर घुरी त ॾिस, रब खे अर्ज़ त करे ॾिस, बाहूं ॿधी त ॾिस, मालिक जे अॻियां आसी ऐं इल्तिजा करे त ॾिस त तुंहिंजी दुआ रब आघाए थो या नथो। अर्ज़ के मुंहिंजा मौला रब्बे फअंज़िरनी इला यौमि युबअसून, मौला एतिरी मोहलत ॾे जेसिताईं क़यामत ताईं उथंदा न, जॾहिं जेरा थी एतिरे वक्त ताईं मूंखे मोहलत ॾे। पोइ उन कावड़ जे वक्त में रब फरमायोसि फइन्नक मिनल मुनज़िरीन, वञ तोखे मोहलत ॾिनमि, वञ तोखे मोहलत ॾिनमि। हाणे इंसान ऐं शैतान जो झगड़ो इतां खां शुरू थो थिए, इतां खां झगड़ो शुरू थो थिए। छो त अल्लाह ताला जल शानहू हुनखे आदम खे सजदे करण जो चयो, हुन आदम खे सजदो न कयो, उनजी इज्जत न कई, उनजे बुग़्ज़ जे करे, उनजे कुदूरत ऐं कीने जे करे इनकार कयई। पोइ चई मौला मूंखे मोहलत ॾे क़यामत ताईं। रब फरमायो क़यामत ताईं मोहलत थई। भला मोहलत छाजी थो घुरी? पुछेसि वरी हाणे थो, पहिरीं मोहलत ॾिनईसि, हुन चयोसीं मोहलत ॾे, रब फरमायो मोहलत थई। भला छाजी मोहलत? पुट ॾिसो न, मिसाल तव्हां साईं मौलाना अब्दुल वहीद खां का शइ घुरो, साईं मां तोखां घुरां थो, साईं पुछंदो न भाउ छा खपई, छा थो घुरी? अहिड़ी शइ घुर जेका ॾियण जहिड़ी त हुजे न। पहिरीं ॾियण वारो पुछंदो आहे त भाउ छा खपई, पर अल्लाह पुछुसि न, चईंसि मोहलत ॾे। रब फरमायो मोहलत अथई। हाणे ॿुधा छाजी मोहलत, छा खपई? अल्लाह वाइदो कयोसि मोहलत अथई। छा खपई? चई साईं रब्बे बिमा अग़वैतनी लउज़य्यिनन्न लहुम फिल अर्द, मौला आदम जे करे मूंखे लानती कयो थई न, हाणे आदम जे पुटनि, आदम जे औलाद जे लाइ वञी गुनाहनि खे सींगारींदुसि, बुरायुनि खे सींगारींदुसि, चङा कम उन्हनि खे ख़राब करे ॾेखारींदुसि ऐं बुरा कम उन्हनि खे सुठा करे ॾेखारींदुसि। इहा मोहलत ॾे। पुट सम्झिजो, मौला मूंखे इहा मोहलत ॾे, लउज़य्यिनन्न लहुम फिल अर्द वलउग़वियन्नहुम, हे मुंहिंजा मौला मूंखे मोहलत ॾे त बुरायूं सींगारे सुहिणियूं करे ॾेखारियानि ऐं चङायूं उन्हनि खे मठियूं करे ॾेखारियानि। पुट दादू वारा थोरो ध्यान सां मूंखे जवाबु ॾिजांइ, सोचे निमाज़ सुठी आहे या मठी आहे? जी, पर शैतान जे माण्हुनि खे निमाज़ सुठी न लॻंदी अथव। जेके निमाज़ सुठी न लॻे सम्झे त शैतान जे वर चढ़ियल आहे। ॾाढी सुठी आहे या ख़राबु आहे? जवाबु ॾियो, जवाबु ॾियो, चङी तरह ॻाल्हायो। सुठी आहे या ख़राबु आहे? पर जंहिंखे ॾाढी नथी वणे, ॾाढी कूड़ाइण वणेसि थी,
खरड़ खरड़ा सुबह जो सवेल उथी समझो था न त तव्हां पक जानो त इने इहो शैतान जे मकर में फाथल आ इहो शैतान जे फिरेब में अटकियल आ पंहिंजी ज़ाल सुहिणी हसीन जमील नथी वणे पराई कारी कोझी हिकिड़ी बाली पईंदी न चवंदो वाह जी जन्नत जी हूर लही आई हाँ पंहिंजी घर वारी सुठी हसीन जमील न वणंदी लउज़य्यिनन रब जो कुरान तो फरमाए त गुनाह उन्हनि खे बुरायूं उन्हनि खे सिंगारे ॾेखारींदुसि मदीने वारे साईं फरमायो त हुफ़तिल जन्नत बिल मकारिह व हुफ़तिन नार बिशहवात जन्नत अहजायुनि में लिकल आहे ॾुखायुनि में जन्नत लिकल आहे ऐं जहन्नम लज़्ज़तुनि में लिकल आहे जहन्नम ही मिसाल ही मोबाइल फोन पई आहे हे टिश्यू पेपर में लिकी पई आहे ख़बर नाहे त अंदर छा आहे नज़र ॿाहिरों थो अचे ॿाहिरों जंहिं शइ में नफ़्स खे लज़्ज़त राहत नफ़्स खे चङाई चङी ॻाल्हि थी नज़र अचे नफ़्स खे समझो त इन जे अंदर जहन्नम लिकल आहे पर जा शइ नफ़्स खे ॾुखी थी लॻे समझो त इन जे अंदर जन्नत लिकल आहे पुट निमाज़ ॾुखी थी लॻे ॾाढ़ी ॾुखी थी लॻे पटको ॾुखियो थो लॻे मस्जिद जो पंधु ॾुखियो थो लॻे क़ुरान पढ़णु ॾुखियो थो लॻे समझ त इन जे अंदर जन्नत लिकल आहे ज़िना सुठी थी लॻे नशो सुठो थो लॻे शराब पीअण सुठो थो लॻे बेहयाई जा कम करण सुठा था लॻनि व्याज वठणु सुठो थो लॻे रिश्वत वठणु सुठो थो लॻे समझ त शैतान जे चक्कर में फाथल आहे समझ त इब्लीस पंहिंजा दाव पेच इन ते हलाए छॾिया समझ में आई ॻाल्हि कुरान फरमाए थो त इन्नहु यराकुम हुव व कबीलुहु मिन हैसु ला तरोनहुम शैतान पाण बि तव्हां खे ॾिसे थो ऐं उन जी जेका ज़ुर्रियत उन जो औलाद चेला चपाटा उन जा पुट पोटा उहे बि तव्हां खे ॾिसनि था मिन हैसु ला तरोनहुम इन जाइ तूं था ॾिसनि जो तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो दादू वारा सची ॿुधायो तव्हां ॾिठो आहे शैतान तव्हां न ॾिठो आहे पर हू तव्हांखे ॾिसे थो हू तव्हांखे ॾिसे थो क़ुरान फरमाए थो त शैतान ऐं उन जा चेला उहे तव्हांखे ॾिसनि था पर तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो जे नज़र अची वञे त पोइ असां बि असां कोन घटायूं सम्झो था पर लिकल आहे मख़फ़ी दुश्मन आहे रब थो फरमाए अलम आहद इलैकुम या बनी आदम अल्लाह तअबुदु शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन ए आदम जा पुट छा मूं तोसां इहो अंजाम न वरितो तो खऊं त शैतान जी पूजा न कजांइ शैतान जो चयो न मञजांइ छो त इहो तुंहिंजो चिट्टो पिट्टो जानी दुश्मन आहे अल्लाह सां सभिनी खां वाइदो वरितो दादू वारा तूं बि रब सां वाइदो करे आयो मां बि वाइदो करे आयो त शैतान जो चयो न मञंदासीं अल्लाह सां वाइदो करे आया आहियूं पर हिते अची उहो वाइदो ई विसरी वियो हिते अची उहा ॻाल्हि ई तोखां विसरी वई ओ बेटा उहो शैतान अचे थो बुरायुनि खे सुहिणो करे सिंगारे ॾेखारे थो ऐं शैतान जो वॾे खां वॾो फ़रेब इहो अथव जो अल्लाह वारनि जे शान मञण खां इनकारी हूंदो आहे वलियनि जो शान न मञंदो अल्लाह वारनि जो शान न मञंदो पीरान पीर जी यारी न मञे दस्तगीर जी यारी न मञे मदीने वारे साईं जो मीलाद न मञे अल्लाह जे प्यारनि जी इज्जत ऐं अज़मत न मञे समझ त शैतान जिन जे मथां कुलनि ते चढ़ियल अथई हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पियो अचे केरु हज़रत मूसा कलीमुल्लाह हे अचे पियो ॾिठई त शैतान रोए थो वेठो अड़े पिटिया छो थो रोई
जिसे रोआ न 6 लख साल इबादत कई हुयम, सब इबादत वही, लानत पइजी वही, सजी दुनिया में फिटकार मुते अञा भी न रोआ। पो हजरत मूसा अलैहिस्सलाम चो तो भला अल्लाह त गफूर रहीम आ, खणी बख्शिश गुर त माफी ॾींदी। कि अल्लाह ठहे न थो न मूसा, जी मां नबी आहियां, ठाहे ॾींदो साईं अल्लाह, पर तूं वाइदो कर ठहंदे जेको अल्लाह चवंदो मञंदे। चईसी हर ॻाल्हि मञंदुसि, मूंखे अल्लाह परचाए ॾे। हज़रत मूसा ॾाढो ख़ुशि थियो, जे हिकिड़ो पिटियो सुधरी वियो त ॾचो ॾेह तां लही वेंदो, दुनिया सॼी तां ॾचो टरी वेंदो। जी मां वञा थो तोहे कोहे तूर ते अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ, पोइ अल्लाह खे अर्ज़ु कंदुसि तुंहिंजो, अल्लाह परची पवंदो। चईसी मूंखे क़बूल आहे, मूंखे बसि अल्लाह परचाए ॾे, मां रोआं इन जे करे वेठो। हजरत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अचे, अल्लाह ताला जल शान जी बारगाह में कलाम कयई, रब के अर्ज़ कई, मुंहिंजा मौला हे इब्लीस रस्ते में मिलियो सो ॾाढो रोए पियो, गोढ़ा पिया वहनसि, सोचे तो अल्लाह परचाए ॾे। रब फरमाए तो मूसा यो कूड़ो, इन जो रोअण भी कूड़ो। ए मूसा इन्हे ते मां कावड़ियो हुस हिकड़ी गाल जे करे, जो मुझे खलीफे के न मञे, मुझे आदम के न मञे। हाणे मूंखे त मञे थो, मूंखे सजदो बि करे थो, मुंहिंजी नमाज़ बि पढ़े थो, मूंखे अल्लाह बि मञे थो, मुंहिंजो फर्मा बरदार बि आहे। ॻाल्हि चक्कर थियो इन तां जो हिन आदम के सजदो न कयो, बस चवीस आदम जे कब्र ते सजदो करे मुंहिंजी माफ़ी अथसि, मूं बख़्शे छॾियोमांसि। चईसी हिकिड़े खां 100 सजदा कंदो, रोए थो वेठो। हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो, ॾिठई त अञा ताईं बीठो थो रोए। शैतानी माण्हुनि खे रोअण बि घणो ईंदो अथव, सम्झो था, अञा ताईं रोए बीठो। हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाए त तुंहिंजो कमु थी वियो, अल्लाह परची पियो आहे। चईसीं कीअं भला, ॿुधा कीअं रब परतो आहे? कि अल्लाह फरमायो आहे त मुंहिंजे आदम जी कब्र ते वञी सजदो करे, मुंहिंजी माफ़ी अथसि। वाह साईं वाह, शाबाश थई, जंहिंखे जेरे न मञुमि सोरी मुंहुं सजदो कंदो सास, जंहिंखे जेरे सजदो न कयो में मुंहुं वरी कीअं सजदो कंदो सास? पुट शैतान जा चेला, शैतान जा पैरोकार अॼु ताईं बि जे चवीन न हल त कलंदर जे दरबार ते हलूं, हल असां हिननि खे जेरनि खे कोन मञूं, वरी मुंहनि ते वेंदासीं। चवनि था नथा चवनि, चवनि था नथा चवनि, बस इहो ई शैतान जे फिरेब ऐं धोखे में फाथल अथई। हाँ, हजरत आदम अलैहिस्सलाम के मलाइकन सभिनी सजदो कयो, जिब्रील सजदो कयो, असां सुन्नी जिब्रील वारे तरीक़े ते नबियन जी इज्जत ऐं अज़मत भी मञूं था, वलियन जे शान ऐं मान के भी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। ये हजरत मूसा जी गाल बुधाई, मां हिकिड़ी वेरी हजरत ईसा जी बुधाई। हजरत ईसा रूहुल्लाह ॾिठो हिकिड़े ॾींहुं त शैतान वञे पियो 4 गॾ सामान जूं खुर्जियूं भरियूं पियो वञे। केर? शैतान 4 गॾ सामान जा भरियूं पियो वञे। पिटिया हे काॾे थो वञी, हे छा कयो अथई? चइसि मुंहिंजी वंड हे वञा थो विरहाए, हे मुंहिंजी वंड आहे, पंहिंजे पैरोकारनि खे वञा थो विरहाइण जे लाइ, मुंहिंजो फैज़ आहे, कयूं थो वञा। समझो था? हज़रत ईसा रूहुल्लाह पुछियोसि त छा भला कहिड़ो फैज़ खयो अथई? चइसि हे जेको गॾ आहे न, इन में आहे वॾाई ऐं तकबर, खुदी वॾाई, इहा खयूं थो वञा। इहा कंहिंखे ॾींदे? चइसि इहा वॾेरनि खे, अमीरनि ऐं ऑफिसरनि खे। बस हाणे पाण वञी ॾिसजांइ वॾेरनि खे ऐं ऑफिसरनि खे, कंहिंखे कंहिंखे वंड केतिरो शैतान जो मिलियो आहे पाणे ख़बर पइजी वेंदी। ओ ऑफिसर साहब सदको वञाए,
अल्लाह तोखे इज्जत ॾिनी आहे त वॾाई न कर, ग़रीबन खां नफ़रत न कर। जेकॾहिं कुर्सी ऐं कलम तोखे रब ॾिनो आहे त ग़रीबन सां बाज ऐं शफ़क़त सां पेश अच। इहो अल्लाह जे प्यारनि जो रस्तो आहे। पर जे तो में वॾाई आहे, जे तो में ख़ुदी आहे, ओ MPA साहब, ओ वज़ीर साहब, ओ वकील साहब, जेकॾहिं तो में वॾाई आहे, तो में ख़ुदी आहे, तो में ग़रीबन खां नफ़रत आहे, जेतिरी तो में वॾाई आहे सम्झ त ओतिरो वंडड़ो। मां पंहिंजे मातरी जे वॾेरनि जी तो ॻाल्हि कयां, दादू वारा चिड़ी न पवनि। हाँ चे भला हे ॿियो गॾ अथई, इन ते छा कयो अथई? चईसीं हिन ते वरी कूड़ ऐं ख़यानत, मिलावत। इहो कंहिंखे ॾींदे? चईसीं इहो वापारियुनि खे। कूड़, ख़यानत, मिलावत। दुकानदारो जेॾी महिल न मिलावत थो करी ऐं ख़यानत थो करी, सम्झ त ओॾी महिल यार हाँ हक़ सच त चइबो पोइ हाणे को रुसे त पियो रुसे। कंगो ॾींदे वार खुसे त भली खुसे, हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे। भला हे टियों गॾ जेको त इन ते छा आहे? चईसीं हिन ते वरी मकर, मकर ऐं चक्कर। इहो कंहिंखे ॾींदे? चई इहो ॾींदुसि ज़ालुनि खे, मायुनि खे। बस हाणे ख़बर हूंदी जेके शादीशुदा आहिनि, वधीक कची कोन थो कयांव। भला हिन चौथे गॾ ते छा अथई? चईसीं हे वरी भलारनि जो भाङो आहे। छा आहे? चईसीं हिन में हसद, साड़, कीनो। इहो कंहिंखे ॾींदे? चई मौलवियुनि ऐं पीरनि खे। हिकिड़ो पीर ॿिए पीर खे नथो सहे, हिकिड़ो मौलवी ॿिए मौलवी खे नथो सहे। हिक ॿिए जे पोयों कात कुहाड़ा खयूं वेठा आहिनि। को हीअं तो उथे हिकिड़ो को मौलवी सां त ॿियो पाचा थो छिकेसि। वेल लॻो पियो। अलाह शल शैतान जे विरासत खां बचाए, रब शल शैतान जे फैज़ खां बचाए। आलिम रब्बानी उहे हिन जेकी पाण खां वॾो आलिम हुजे त उनजी इज्जत कंदा, जे पाण खां नंढो आलिम अचे त उनखे प्यार ऐं मुहबत उस्तादी वारी शफ़क़त ॾींदा। पीर सच्चो उहो आहे जेकॾहिं ॿिए के बुज़ुर्ग जो मुरीद ॾिसे त उनखे पुठी ठपे, चवे त बा भली जाइ ते पहुतो ई, शाबस अथई, सुठो पीर मिलियो अथई। शाबस अथई पुट, इहो दर न छॾिजांइ। अॻे तूं सुधरियल न हुए, इन बुज़ुर्ग वटि वियो ई तो में चार चङाई जा कम आहिनि, भलो भलो दर वरितो अथई, शाबस हुजे। हिकिड़ो फ़कीर थियो असांजो, अॻे में निमाज़ बि न पढ़ंदो, ॾाढ़ी बि न हुयसि, पटको न, शराब हे हो सभु कम हुयसि। वरी सिम ॾाढ़ी रखाई, पटको ॿधई, कंहिं बुज़ुर्ग जे ख़लीफ़े वटि वियो। उहो वेठो वियो क़ुरान पढ़े। हीअं क़ुरान खोलियो वेठो हुजे, सो हीअं क़ुरान खोलियो। चए बा इहो तूं वियो हीअं दिलबर सां मुरी चई, हे ॾिस न, हे क़ुरान तूं ॾिसे न, तुंहिंजे फैज़ जो भाङो फलाणे बुज़ुर्ग पंहिंजे पीर जो नालो उन वटि फैज़ जो भाङो। हाणे सी ख़लीफ़ो साहब, मौलवी साहब वरी क़ुरान हथ में, कसम खयईं। चईसीं पोइ भला मूंखे वठी हलो। उनखे वठी वियो, उते वरी बैत कराईंसि, मुरीद करायसि। चए मोटी आयुसि उन राति तहजुद मुंहिंजो हलियो। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ जमात सां निमाज़ हली वई। जेको कनेक्शन जो टुटी वियो हेॾो त नेकी में सुस्ती, चङे कम में सुस्ती। चईसीं कुझु वक़्त खां पोइ निमाज़ पढ़णु छॾे ॾिनमि। पोइ मूं सोचियो त मार हे हुन त बुज़ुर्ग मूंसां कसम खयो त तोखे फैज़ थो मिले, हे त मुंहिंजो अॻियो नूरी चट थी वियो। मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा हुआ त कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो मुरीद ॾिसो त उनखे पाण ॾे छिके ऐं पंहिंजे पीर ॾे वठी अचे त इहो आहे तरीक़त जे अंदरि चोर, जेको पराए ढगे खे चोराईंदो आहे।
न जंहिंखे जितां फैज़ मिलियो आहे जितां फ़ाइदो मिलियो आहे चोस पुट भली जाइ वरती अथई वरी वरी इन दर जो पंधु कंदो कर हसद न हुजे बुग़्ज़ न हुजे कीनो न हुजे कुदूरत न हुजे साड़ न हुजे ब्याई न हुजे निफाक न हुजे इहा फ़कीरी आहे इहा तरीक़त आहे इहो शरीयत जो सबक़ आहे इहो अल्लाह जे आरिफ़नि जो रस्तो आहे सड़ंदो वते जलंदो वते खुदा जाने तो इहो सुनियुनि खे अलाए साड़ किथों अचे लॻो फकीरो भाइरो दोस्तो हिक ॿिए में मोहब्बत रखो कुल्फतूं न हुजनि मोहब्बतूं हुजनि कुदूरतूं न हुजनि उल्फतूं हुजनि चओ उल्फतूं हुजनि कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो मुरीद ॾिसो त बि ख़ुशि थियो त अल्हम्दुलिल्लाह कंहिं न कंहिं अल्लाह वारे जे लड़ लॻल आहे वो मिठा हिक ॿिए में बुग़्ज़ रखणु कुदूरत रखणु साड़ रखणु इहो फैज़ अथव सम्झो था सही हो तो मूं पहिरीं ॻाल्हि कई त मल्ल बि वॾो मल्ल आहे वॾनि पीरनि बुज़ुर्गनि सां बि खम ठोकियूं बीठो आहे मैदान ते निकितो मुक़ाबले जे लाइ बीठो आहे इन दुश्मन खां पाण बचाईंदो बि को मर्द बचाईंदो इन शैतान जा वरी चेला चपाटा भी घणा आहिनि साईं फरमाइनि था हिकिड़ो इन जो शैतान जो चेलो आहे उन जो नालो आहे वल्हान छा वल्हान उन जो कमु छा आहे जेॾी महिल वुज़ू कंदो न ओॾी महिल अचे विसवसा विझंदो अले 2 भेरा हथ धोतम अले 3 भेरा धोतम अले गुरड़ियूं 2 कयम अले 3 कयम वरी जेॾी महिल निमाज़ में बीहंदो न पोइ अचे ख्याल विझंदुसि अरे यार अले 2 पढ़ियमि अले 3 पढ़ियमि समझो था न वो अचे तो हिकड़े हंध मां वियुसि निमाज़ पियो पढ़ाया तकबीर लगी मूंखे अल्लाह अकबर पोयूं हिकिड़ो बीठो हुजे डुरकाता निमाज़ डुरकाता निमाज़ डुरकाता असां वञी 2 रकात में पहुतासीं हे यको 2 रकात समझो था हिकिड़ो शैतान इहो आहे हिकिड़ो वरी शैतान आहे उन जो नालो आहे ग़ौल छा नालो अथसि गैन वा लाम ग़ौल उन जो कमु कहिड़ो आहे जेको रस्तनि बहराड़ियुनि ते माण्हू वेंदा आहिनि न पोइ रस्तनि ते बीही उन्हनि खे वाट भुलाईंदा आहिनि वाट मुंझाईंदा आहिनि साईं ईअं काछे वारनि माण्हुनि खे ख़बर हूंदी राति जो हीअं स्कूटर ते वेंदा न रस्तो हेॾो हूंदो त हेॾो स्कूटर जी लाइट पई लॻंदी समझंदो त हेॾे आहे रस्तो एॾे वियो त माना छुटो सॼी राति काछे जे माण्हुनि खे इहा ख़बर अथव उन्हनि खां पुछी ॾिसो ये ग़ौल हूंदा आहिनि जेके राति जो रस्ता मुंझाईंदा आहिनि रस्तनि खां थेड़ींदा आहिनि मुंहिंजा दोस्तो इन तरह सां शैताननि जा कई क़िस्म आहिनि साईं फरमाइनि था त जॾहिं शाम थींदी आहे साईं ख़ुशि आमदीद भली करे आया हिकिड़ा जॾहिं शाम थींदी आहे त इब्लीस मिशकातुल मसाबी में हदीस आहे त शैतान पलीत समुंड जे मथां वञी तख्त विछाईंदो आहे तख्त किथे समुंड जे मथां तख्त विछाए पोइ सॼी दुनिया जा जेके चेला चपाटा उन्हनि खे घुराईंदो आहे पंहिंजी रिपोर्ट ॾियो कहिड़ो कहिड़ो कमु कयो हिकिड़ो चवंदो त ॾाॾा पोइ फलाणे खे वञी चोरी करायमि कि तो ह्या न ठारियो कि फलाणे खे वञी धाड़ो हणायो कि तो बि ह्या न ठारियो पंहिंजी रिपोर्ट पेश कंदा हिकिड़ो चवंदो साईं मूं फलाणे खे वञी क़त्ल करायो उफट मारे विधई फलाणे खे कि तो बि ह्या न ठारियो हिकिड़ो ईंदो काणो शैतान अख खां काणो उहो चवंदो साईं ओ ॾाॾा मां वियुसि ज़ाल मुड़ुस जे विच में वञी खटपट विधमि खड़पड़ खड़पड़ कंदे 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 अचे झेड़ो विझायो मान नेठ वञी ॻाल्हि तलाक ताईं पहुती शैतान ख़ुशि थी उन जी पेशानी चुमी चवंदा तो मुंहिंजो ह्या ठारे छॾियो शैतान इन ते ख़ुशि थींदो आहे त
तो इन घर में झेड़ो विधो, घर उजड़ी वियो, उन रुगे हिकड़े के चोरी कराई, हिकड़े के रुगे वनी खून कई या मारी, पर हे जेको झेड़ो विधी इन जो नस्ल ही बर्बाद करे छड़ी। समझो था शैतान जी कारगुजारी इया हुंदी आ। हिकड़ो शैतान वरी इंदो, वो चंदो सही फलाणे मदरसे में एकड़ो तालिब पियो पढ़े, कुरान पियो पढ़े, हदीस पियो पढ़े, वनी ख्याल विधा मां हिते मानी सुठी कोन थी मिलई, मरी वे छोरा मदरसे में छा छा थींदी, मुल्लो थींदे छा मिलंदी, वनी विसविसा विधा मां कोठ ते ॾिस केॾा मज़ा लगा पिया न, संगती दोस्त यार उन्हनि सां कचहरियूं हली कर, पोइ से ॻाल्हियूं विझी 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 नेठ मदरसे मां कढियो मास। शैतान उथी उन खे भाकुर पाए चवंदो आहे तो मुंहिंजो हियां ठारे छॾियो। उन ते वध में वध खुशी उन ते कंदो आहे जॾहिं मदरसे मां कढण जी वारी रिपोर्ट मिलंदी अथसि त तालिबो होशियार थिजो, ओ मदरसन में पढ़ण वारो मता शैतान तव्हां खे बि मुंझाईंदो हुजे, मदरसो न छॾिजो, बुख मिले दुख मिले दीन जो इल्म पढ़जो त शैतान जो मुंह कारो थी वियो। साईं फरमाइनि था फकीहुन वाहिदुन अशद्दु अला शैतान मिन अल्फ आबिदिन, 1000 आबिदन खां हिकड़ो आलिम शैतान खे वधीक ॾुखियो लॻंदो। पर जेकॾहिं शैतान जे फ़रेब खां मकर खां ऐं चक्कर खां बचण था चाहियो त उन जो रस्तो अथव अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह अल्लाह साईं फरमाइनि था अन्न शैतान जासिमुन अला क़ल्बि इब्न आदम इज़ा ज़करल्लाह तवल्ला व खनस। शैतान माण्हू जे दिल जे मथां ईअं चढ़ंदो आहे जीअं घोड़े ते इंसान लांग वराए चढ़ंदो आहे। शैतान माण्हू जे दिल ते चढ़ी वेंदो आहे, पोइ उन जे वाग शैतान जे हथ में हूंदी आहे। पर साईं फरमाइनि था जेॾी महिल बानो अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे त शैतान रड़ करे परे भॼी वेंदो आहे। जॾहिं बानो अल्लाह जो ज़िक्र थो करे त इब्लीस हटी वेंदो आहे, पोइ इहो माण्हू रहमान जे टोले जो बणिजी वेंदो आहे। जेको माण्हू अल्लाह जो ज़िक्र छॾींदो आहे इहो शैतान जे टोले जो बणिजी वेंदो आहे। हाणे दादू वारा तूं ॿुधाए रहमान जो टोलो खपई या शैतान जो टोलो खपई? हथ मथे खणो, कहिड़ो टोलो खपे? जे रहमान जो टोलो खपई त चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। शैतान के जे भॼाइणो अथई न, शैतान के जे भॼाइणो अथई न, या रसूल अल्लाह जो नारो हण, रस्तो ई छॾे वेंदो, वाट ई मटाए वेंदो, आज़माए ॾिस। हाँ जे न कंहिंखे बंदूक हणजे न, कंहिंखे G3 जी राइफल जी गोली हणजे, या रसूल अल्लाह चई त ॼणो गोली लॻी वियसि। ऐं उन्हनि जे लाइ शैतान जे लाइ मिसाइल वरई अथई या अली जो नारो, या अली जो नारो हई ॼणो शैतान खे गोरी ऐं शाहीन मिसाइल लॻी वियो। हाँ चओ सल्लल्लाहु अलैका या मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त जंहिं घर में सूरत बकर जी तिलावत थींदी आ इन घर मां शैतान भॼी वेंदो आ। जिन्नात शैतान भी जिन्नन मजाहे,
जिन शैतान हैं शैतान जिन्नुआ मुझा दोस्तों घर में बीमारियों मुसीबतों अणपूरायूं बेबरकतायूं ज़ाल बीमार बच्चा बीमार बार रोन था निंड न था कन या सब शैतान जी खेस हुंदी आ मुझे सोने हबीब फरमायो त जेमल सिज लही वने ओडी मल पंजे घरन जा दरवाजा बंद करे छडियो छाजे करे जो तवांजा बारड़ा सिज लथे का पो गलियुन में बाहर न वञन दर बंद करे छडियो हिन जे करे फ इन शयातीन हीन इज़िन तंतशिरो जेमल सिज लंदो आ त शैतान गलियुन में घिटियुन में पखड़जी वींदा आहिनि घुमंदा आहिनि शोर गुल गपाटो कंदा आहिनि पोइ जॾहिं तव्हांजा ॿार गलियुनि में निकिरंदा शैतान उन्हनि ते असर कंदा ॿार रोंदा बीमार थींदा उन्हनि में बेहयायूं पैदा थींदियूं मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो त सिज लही वञे घर जा दर बंदि कयो नंढड़नि ॿारनि खे वापसि घर ॾे वठी साईं फरमाइन था आओ कुछ सिकाए जेके पीअण जे पानी जा थाम अथव उन्हनि खे ढके छॾींदा कयो दिले जे मथां डूल रखो ढकण रखो वाटर कूलर आ उन खे बंद करे छॾियो पानी पीअण जी बोतल आ खुलियल न छॾियो हबीबन फरमायो रात जे वक्त में आसमाननि तां बीमारियूं लहंदियूं आहिनि पोइ जेकी खुलियल थांव हूंदा आहिनि उन्हनि में बीमारियुनि जा असर पवंदा आहिनि खाइण सां पीअण सां माण्हू बीमार थी पवंदा आहिनि पंहिंजे बर्तननि खे ढके छॾींदा कयो भला ॿियो कुझु बि न आहे काठी खणो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी उहा उन बर्तन जे मथां रखो शैतान उन जे वेझो न ईंदो बीमारी करीब न हे पाणी जो गिलास आ ॿियो ढकण न आहे काठी खणो का अहिड़ी शइ खणो हीअं चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह या बिस्मिल्लाह परदो आ पंहिंजो बदन उघाड़ो करण शरीयत में जायज न आहे पर केॾी महिल मजबूरी लाचारी में जेकॾहिं बदन तां कपिड़ो हटाइणो पइजी थो वञे साईं फरमाइनि था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ो त शैताननि जे ऐं तव्हांजे विच में परदो बणिजी वेंदो जेकॾहिं तव्हांजे रोज़ी में बरकत न आहे तव्हांजे घर में बरकत न आहे पैसा गणे रखियव वरी खुटी पिया गणे रखियव वरी खुटी पिया शइ रखियव लभे नथी हथ सां रखियव लभे नथी शैतान हरकत कंदा आहिनि जेॾी महिल का शइ रखो चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मानी खाओ था तो शैतान तवां सां गॾिजी मानी खाईंदा आहिनि तव्हांजे खाधे जो वॾो हिस्सो खणी वेंदा आहिनि पर जेॾी महिल मानी खाओ चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शैतान भॼी वेंदा तव्हांजे मानी में शफा भी अची वेंदी त बरकत भी अची वेंदी ओ मिठा मुंहिंजा दोस्तो फिरौन पान के खुदा सॾायो हो चवंदो अन रब्बुकुमुल आला वॾो रब माया पर इन दावा करण खां अॻु में फिरौन जेको महल ठहरायो उन जे मथां लिखराई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम छा लिखराई पंहिंजे महल जे मथां बिस्मिल्लाह लिखराई पोइ पिटे पाण खे खुदा सॾायो खुदाई जी दावा कयई हज़रत मूसा ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला रसूल बणाए मोकिलियो आहे फिरौन खे वञी नसीहत कयूं तकरीर तबलीग कयूं न मञई ज़ालिम नबीअनि खे न मञियो आहे पोइ अल्लाह जे नबी मूसा जलाली पैगंबर बददुआ ॾिनी आहे मौला फिरौन के बर्बाद करीस तबाह करीस पर कहर न आयो अजाब न आयो वरी बददुआ ॾिनई फिरौन बची वियो वरी बददुआ ॾिनई फिरौन बची वियो अर्ज़ कई मौला भला छो नथी मुंहिंजी दुआ क़बूल पवे रब फरमायो त या मूसा अंत तंजुर इला कुफरी
व अना अंजुर इला बाबिही कतब अलैहि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ए मूसा तूने जे कुफ्र के तो दिसी, तूने जे सरकशी के तो दिसी, पर मां रब्बो ने जे घर जे दर के तो दिसा जिते रहमान रहीम मुझो नालो लिखी छॾियो। ओ फिरौन इन महल मां निकुर त तुंहिंजी मुंहिंजी ख़बर पइजी वेंदी। ए मूसा हाणे तूं पंहिंजी जमायत के वठी निकर त ही बि तुंहिंजे पुठियां दुश्मन निकिरंदो। इन महल मां निकिरे पोइ ॾिस त छा थो हशर थिएसि। जैसी इन्हें महल में वेठो आ तैसी तईने के अजाब नहीं दो जे महल जे मथा लिखियल आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जरे महल का बाहर निकतो आ बारे कुलसम जे अंदर रब्बो ने के बोड़े बोड़े मारे गरक करे छॾियो। ओ मिठा ही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जेको पढ़ंदो वा शैतान ही उन माण्हू जे विच में पर्दो अची वेंदो आ। शैतान जे शरारतुन खां इब्लीस जे फिरेबन खां अल्लाह जो नालो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बचाइण वारी आ। सुभान अल्लाह। हिकिड़ो शख्स हुयो घर वारी उनजी ॾाढी नेक हुई साले दीनदार हे हुजे चोटीअ जो चुटियल। माई जी आदत हुई जेका शइ खणे चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पानी पिए चे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सांझण पानी करे बिस्मिल्लाहिर रहमान। मुड़स जो इहो छा आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सॼो बिस्मिल्लाह। हाणे पढ़ंदी मोचड़ा हणंदी मारे वेझो पर मां अल्लाह जो नालो वठण बंदि न कंदुसि। शैतान हुनखे अचे बरगलायो मुड़स खे हिकिड़ो हीरो ॾिनईसि क़ीमती जे हे हीरो ते रख लिकाए रख क़ीमती शइ आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वर्त वरी बिस्मिल्लाह ती जारे में रखे। मुड़स ॾिठो हिकिड़ो ॿ ॾींहं गुज़रियो हव मो टरियो त उहो हीरो खणी वञी दरिया में उछलाई कि हाणे पुछंदोसांसि हीरो ॾे न ॾींदी इहो बहानो मिलंदो रोज़ पादर हणंदोसांसि बहानो मिली वेंदो। हीरो वञी नहर में उछलायई। खुदा जी कुदरत ईअं थी जो जीअं हीरो चिमकंदड़ किरियो अंदर का मच्छी हुई जंहिंका खाधे जी शइ सम्झी गीत ॾिनी। उहा मच्छी अचे ॼारे में फाथी, उहा मच्छी अचे बाज़ार में विकाणी। हे हमराह वियो आहे ॿोड़ वठण जे लाइ उहा मच्छी ख़रीद कयई जे मच्छीअ में उहो साॻो हीरो आहे। खणी अचे घर वारी जे हवाले कयई। ज़ाल खे चई मानी ठाहे मां ॿाहिरों संगत सां मिली मोटी थो अचां। माई जेॾी महिल मच्छी खे वरितो बिस्मिल्लाह पढ़ियई कटियई चई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खोलियई त हीरो साॻो निकिरी आयो। बिस्मिल्लाह पढ़ी वञी महफूज़ करे रखियई। मानी ठाहे तैयार कयई। मुड़स मोटी आयो। ज़ाल मानी तैयार आहे हाज़िर तैयार आहे। मानी खणी आई चई त मानी पोथो खावां मुंहिंजो हीरो खणी आ। माई वई आ बिस्मिल्लाह पढ़ी हीरो सलामत खणी अचे पेश कयई। मुड़स तो पुछे ही हीरो तोखे कीअं हथायो। चयो ज़ालिम तो त मूंखे बेअबरो करण जो इरादो कयो पर मुंहिंजे करीम रब जे पाक नाले जी बरकत आ तो जे हीरे खे दरिया में उछलायो अल्लाह उनखे मोटाए मुंहिंजे हथनि में आणे ॾिनो। ओ मिठा खाधे में बिस्मिल्लाह पीते में बिस्मिल्लाह कपड़ो पायो चो बिस्मिल्लाह मस्जिद में अचो चो बिस्मिल्लाह मस्जिद का बाहर निकरो चो बिस्मिल्लाह जेकॾहिं दुकान ते अचो चो बिस्मिल्लाह जेॾी महिल बटाई कयो चो बिस्मिल्लाह पैसा ॻणियो चो बिस्मिल्लाह। पछाड़ी हो जेको मखसूस वक्त मिलंदो अथव न उन महिल बिस्मिल्लाह चवंदा औलाद साले थींदो। ओ मिठा अल्लाह जे पाक नाले में बरकत आ। इहो नालो शैतान जे शरारतुनि खां बचाईंदो आ। साईं फरमाइनि था
शाम थींदी आ न मानी जो टाइम थींदो आहे न पोइ शैतान ईंदो आहे दर ते पोइ ॾिसंदो हीअं झांकी पाईंदो अंदर जेकॾहिं उन घर में को निमाज़ पढ़ण वारो ॾिठई को अल्लाह अल्लाह चवण वारो ॾिठई घर में को कुरान पढ़ण वारो ॾिठई को सलात पढ़ण वारो ॾिठई चवंदो अल्लाह हिन घर में मुंहिंजी जाइ न आहे हिन घर में न गभो मिलंदुमि न पाणी ढुक मिलंदुमि उतो मोटंदो वरी ॿिए घर में ईंदो ॾिसंदो त रुके माइन में झेड़ो मर्दन में झेड़ो वठ सठ लॻी पई आहे हा हीअ मुंहिंजे रहण जी जाइ सम्झो था न पोइ तव्हां पंहिंजे घरनि खे शैतान जो घर न बणाईंदा कयो साईं फरमाइनि था जंहिं घर में निमाज़ नथी पढ़जे इहो घर ऊंदा हुआ ला तजअलू बुयूतकुम मकाबिर पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान वांगुरु न बणायो जंहिं घर में निमाज़ न आहे इन घर जे अंदर शैतान जो मस्कन ऐं रहाइशगाह हूंदी आहे पर जंहिं घर जे अंदर यतीम जी परवरिश थिए उन घर मां शैतान भॼी वेंदो जेको अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे उन खां शैतान भॼी वेंदो आहे जेको नबी सोने ते सलात पढ़ंदो आहे उन खां शैतान भॼी वेंदो आहे जेको क़ुरान पढ़ंदो आहे उन खां शैतान हटी वेंदो आहे जेॾी महिल बांगो बांग चवंदो आहे अल्लाहु अकबर त शैतान 36 मैल परे भॼी वेंदो आहे हदीस में अल्लाहु ज़ुर्रातुन पोयूं हवा जेका वॾे आवाज़ सां निकिरंदी आहे न तव्हां सम्झी वेंदो इहा हवा कढंदो रेड़ियूं कंदो भॼंदो वेंदो जेॾी महिल अल्लाह अकबर थींदी आहे मुंहिंजा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अल्लाह जूं किरोड़ रहमतूं हुजनि संदन मज़ार जे मथां जॾहिं साईं जन खानपुर में रहंदा हुआ त इते हाजी साहब हाजी इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह हुयो पोइ कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं जन जी दावत कयो पीर मिठा साईं जन आया खानपुर में पोइ बाबा साईं जन मुंहिंजे मुर्शिदन करीमन फरमायो त तहज्जुद निमाज़ पढ़ियूं ऐं हीअं मुराक़बो कयूं वेठो हुजां निंड बि न हुजे सुजाग हुजां मुराक़बे में हीअं वेठो हुजां त हिकिड़ो शख़्स अचे अॻियूं वेठो हीअं चिछड़ा लड़कनस पिया शिकिल बुछड़ी पघर वहेस पियो कपड़ा रीड़ू रीड़ू पर ये वार धूड़ में अटियल बुछड़ी सूरत रोई वेठो मुझो तू केर आहीं छो तो रोई चीसी मां रोआं तो ता फकीरन मुखे मारे छडियो आ फकीरन तो कीअं मारियो आ जे हेडे तो वञा तेरो फकीर वठी तो हकल करे अल्लाह वरी हेडे तो भॼां तो वरी हेडो को फकीर तो चवे जाडे तो भजा ताडो फकीर ता अल्लाह अल्लाह कर मुखे अल्लाह अल्लाह सा चोन जणो तीर थी था लगे हे ॾिसो न हे साईं फरमाई जो हटाई त गंद रत पियो वहे से फट लगा पे सही हे फट मुखे फकीरन कया जे भला इहो पीर मिठो जेको आयो आ न हिते इहो अञा घणा ॾींहं हूंदो साईं जन फरमाया मूं चयोमांसि इहो अञा हफ़्तो खन हूंदो जे बस ड्रामो त मुंहिंजे लाइ हाणे मचंदो साईं जन फरमाया मूंखे टहक निकिरी वियो खिली पियुसि सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी पीर मिठा साईं जन खे अर्ज़ कयो मुंहिंजे हीअं मूं राति ॾिठो आहे पाण फरमाया मौलवी साहब तुसां ख़्वाब सच आहे तुसां मुशाहिदा मुराक़बा जेको तुसां ॾिठा इहो सच आहे चीखां करेंदा वेंदा हे फ़कीर अल्लाह अल्लाह पे करेंदा न चीखां करेंदा वेंदा हाँ जे चओ था शैतान जे फिरेबन खां बचो त अल्लाह जो ज़िक्र कयो जेकॾहिं चओ था तव्हांजे रोज़ी रिज़्क में बरकत पवे तव्हांजी तंगी ऐं तकलीफ़ दूर थिए तव्हां इब्लीस लईन जे फितननि खां महफ़ूज़ रहो त अल्लाह जो ज़िक्र कयो ॿियो अल्लाह वारनि सां मुहबत ऐं निस्बत अल्लाह वारनि जी सोबत में वेहो सालिहनि जी संगत में वेहो ओ मिठा अल्लाह वारनि सां निस्बत जोड़ींदो त शैतान जे फिरेबन खां बची पवंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाल शैतान जे शर ऐं शरारत खां फितननि खां महफूज़ फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन
या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। ए मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। तहरीक अंसारुल मुस्लिमीन के मज़ीद बरकतूं ऐं तरक्कियूं अता फरमा। हिन कारकुननि खे, हिन जोशीले जवाननि खे शाद ऐं आबाद रखजा। ए मुंहिंजा मौला दादू जे शहर खे अमन ऐं सुकून वारो शहर बना। हिन शहर जे अनाजनि में बरकतूं नाज़िल फरमा। हिन शहर जे मेवनि में बरकतूं नाज़िल फरमा। हिन शहर के गली गली के अमन ऐं इत्मीनान वारो शहर बना। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद। सभिनी खे गुज़ारिश साईं खे तकलीफ़ न ॾियो। बराए महिरबानी सब पंहिंजे पंहिंजे जॻह ते बीठा हुजो।